बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक होंदा, चा कोई चंगा भला होंदा, बिल्कुल बहारनि में होंदा। असांजूं दुआऊं हमेशा तव्हां सभिनी ॿुधंदड़नि जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ इहे त रब वाझारो अव्हां खे पंहिंजी अमान में रखे। आमीन सुम आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों, हिकिड़े दोस्त चयो त हिकिड़ो चादरूं खपाईंदड़ माण्हू जॾहिं उहो कुल्हे ते चादरूं खणी ऐं असांजे घर जे ॿाहिरां पहुतो त उन मूंखे चयो, साईं महिरबानी कंदो, मूंखे पाणीअ जा ॿ ढुक पीआरींदो। त मूं हिकिड़े छोकिरे खे चयो त बाबा वञु पाणी भरे अचु भाऊ जे लाइ। त उहो छोकिरो घर वियो पाणी भरण जे लाइ। त उन जी जेका ॻंढि पई, मूंखे थोरो अहसासु थियो त यार हीअ एॾी सारी ॻंढि आहे ऐं हीअ ॻंढि कीअं बग़ल में विझी, बांह में विझी ऐं सॼो ॾींहुं घुमाईंदा था वतनि। त उहा ॻंढि जेका उन वटि पई हुई त उन जो वज़न मूंखे महसूसु थी रहियो त चङो भलो वज़न आहे। सो मूं ॾिठो त उहो पसीने में शराबोर लॻो पियो आहे, सॼो पघर लॻो पियो आहे उनखे। त उनखे थोरो दिलजोई करण जे लाइ मूं उन सां ॻाल्हाइणु शुरू कयो, ॿ टे जुमिला ॻाल्हाया त ॾाढा ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे, हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं मां करणु शुरू कयूं त जीअं हिन अमरा जी का थोरी थकावट दूरि थिए। ईअं कंदे छोकिरो पाणी खणी आयो ऐं उनखे पाणी पेश कयो। त मूं उनखे चयो त हीअ ॻंढि मां थोरो खणी वठां? त उन चयो, साईं हा भली खणी ॾिसो, पर ॻोरी आहे तव्हां खां। सो मूं उहा ॻंढि खणी पंहिंजे कुल्हे में विधी ऐं मूं 2-3 क़दम खयां त मूंखे लॻो त मुंहिंजो हीउ कुल्हो जेको आहे इहो टुटी किरी पवंदो, एॾो वज़न आहे हिन में। सो मूं लाहे उन वटि रखियो ऐं मां इहो महसूसु कयो त हीअ हेॾी वज़नी ॻंढि हीअ कीअं खणी था घुमाइनि। सो मूं इहो सोचियो त ॾिसो, अलाह ताला हर इंसान ते पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारी रखी आहे। हीअ रोज़ु ॻंढि खणी जॾहिं घुमाए थो पंहिंजे कुल्हे ते त ज़ाहिर आहे त हिन जी हिकिड़ी प्रैक्टिस थी वई आहे ऐं इहा मुंहिंजी प्रैक्टिस न आहे, मां इन जे करे नथो खणी सघां। पर जेकॾहिं अलाह ताला मूंखे इन जी जॻह ते रखे हा त मां छा कयां? त दोस्तो, जेको बि इंसानु जेको कुझु करे रहियो आहे त उनखे उन शइ ते शुक्र अदा करणु घुरिजे त अलाह ताला मूंखे हिन शइ जे लाइ पसंदि कयो आहे ऐं हिन शइ जे लाइ मुंतख़िब कयो आहे। सो अक्सर जेके माण्हू हूंदा आहिनि उहे नाशुक्री कंदा आहिनि त अलाह ताला असांखे हिन जी जाइ ते रखे हा, अलाह ताला असांखे हीअ अता करे हा, अलाह ताला असांखे हीअ ॾिए हा। त इहे शिकवा ऐं शिकायतूं जेके आहिनि उहे सुठियूं कोन्हनि के। शिकवा शिकायतूं करण खां बहितर आहे त जिथे आहियूं, जेको कुझु असां वटि आहे, उन शइ ते अलाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे। जेकॾहिं हिकु फ़क़ीर जी जॻह ते अलाह ताला असांखे बि फ़क़ीर बणाए छॾे हा ऐं उन जी जॻह ते असांखे रखे हा त असांजो छा हाल हुजे हा। सो राज़ी रहणु घुरिजे असांखे हर हाल में, जेको कुझु अलाह ताला अता कयो आहे। उमेदु आहे त तव्हांखे हीअ नंढड़ी ॻाल्हि पसंदि ज़रूरु आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां हिनखे शेयर बि ज़रूरु कंदो। ॿी वीडियो में वरी मिलंदासीं। हुन वक़्त ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।